अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझू बोर जी हाज़िर आहियां। अॼो की जेकी डिश आहे उहा बि बिल्कुलु सियारे जे हिसाब सां ऐं सियारो हले पियो थो। बिल्कुलु फ़िश फ्राई यानी कि मच्छी फ्राई कीअं कजे। सभ खां पहिरियों त असां ॾिसंदा आहियूं मच्छी आहे छा, मतिलबु मच्छी कीअं आहे। मच्छी जा मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था, मतिलबु जेको आहे ॾंबरो आहे, कुरड़ो आहे, इन खां अलावा बि काफ़ी क़िस्म आहिनि, सुरमाई आहे। पर असां वटि जेकी सिंध में आहे नॉर्मली मिठे पाणी मच्छीअ खे जेको आहे ज़्यादा पसंदि कयो वेंदो आहे बिनिस्बत खारे पाणी जी मच्छीअ जे। समुंड जी जेकी मच्छी आहे उहा खारे पाणीअ जी आहे, उन में जेको आहे सो उहा सम्झो त लूणियाट आहे। जॾहिं त मिठे पाणी मच्छीअ में वरी दरिया जी जेकी पंहिंजी मच्छी आहे सिंधूअ जी, उन में वॾो ज़ाइक़ो आहे, वॾो टेस्ट आहे। उन में वरी घणा शादियुनि में जेको आहे सो उन जो कीमो बि ठाहींदा आहिनि ऐं जेको आहे सो घणा वरी इन खां अलावा मच्छीअ खे जेको आहे फ्राई बि कंदा आहिनि। असां पाण जेको कंदासीं न अॼु उहो कंदासीं मच्छी फ्राई यानी कि फ़िश फ्राई। फ़िश फ्राई करण जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। तव्हां उन ते कॉर्न फ्लोर हणी बि फ्राई करे सघो था, तव्हां उनखे सिंपल मसालो हणी बि फ्राई करे सघो था, ऐं तव्हां उनखे फ्राई करण खां पोइ मथां मसालो बि छटे सघो था। इहे तव्हां डिपेंड तव्हां ते थो करे तव्हांखे कहिड़ो फ्लेवर यानी कि कहिड़ो तरीक़ेकार तव्हांखे वधीक पसंदि थो अचे। पाण जेको अॼु जेको कंदासीं उहो सिंपल वारो कंदासीं त फ्राई कीअं कजे, फ़िश फ्राई नॉर्मली कीअं कजे। सभ खां पहिरियों त तव्हांखे हिकिड़ी बाज़ार मां का बि मच्छी जेको आहे सो फासाइण ई न पवंदी, वठणी पवंदी। बाज़ फासाइण ॾुखियो आहे। पुराणे ज़माने में वेंदा हुआ हंधि पाण ई जेको आहे सो कुंडीअ सां वञी मच्छी फासाईंदा या वरी ॼार विछाईंदा। हाणे तव्हांखे ॼार विछण जी ज़रूरत न आहे, कुंडी हणी ज़रूरत न आहे। कंहिं बि दुकान तां वञी करे मच्छी वठी सघो था। सीज़न आहे, सस्ती आहे थोरी मच्छी वठी अचो। मच्छी वठी तव्हां मोटी अचो, मोटी अचो यानी कि मोटी न अचो, अचो मच्छी वठी घर आयव, उनखे तव्हां जेको आहे सो बसि सिंपल आहे तेल में तव्हां फ्राई कयो। उन फ्राई करण लाइ तव्हांखे सभ खां पहिरियों फ्राई पैन जी ज़रूरत आहे। फ्राई पैन पाण वटि फ्राई पैन त कोन्हे, पर को मसलो न आहे। फ्राई पैन कोन्हे त को मसलो कोन्हे, पाण मच्छी बि कोन्हे का, मच्छी बि कोन्हे पाण वटि। असांखे सिखणो आहे मच्छी फ्राई कीअं कजे, ठीकु आहे। त तव्हां मच्छी वठी आयव, हाणे तव्हां हीअं कोई इहा मच्छी वापसि खणी वञो। तव्हां विसरी वियो आहे, इहा मच्छी छिलराइणी आहे, इन टुकड़ा कराइणा आहिनि, साबित वठी आयो तव्हां, वापसि वञो। इहा मच्छी वञो, उनखे तरीक़े सां छिलराए, खल वल लाराए, साफ़ु कराए, पोइ खणी अचो। जीअं ई तव्हां साफ़ु कराए मच्छी खणी अचो, उनखे तव्हां जेको आहे सो वरी हिते घर में अची वरी धोई तव्हां फ्राई पैन में मच्छी जा टुकड़ा विझो। पर हिकिड़ो मिंट मच्छीअ टुकड़नि खे वापसि कढो। तेल ज़रूरी आहे, तेल महांगो थी वियो आहे, पोइ बि तव्हांखे ज़रूरी आहे। मच्छी बग़ैर तेल फ्राई नथी थी सघे। तेल विझो, फ्राई कयो मच्छीअ खे, फ्राई मसालो बि त हणणु ज़रूरी आहे। इहे वॾा ख़र्चा अथव। मां ॿुधायां थो मच्छी माना तव्हांजी महांगी ठहंदी। तव्हां हीअं कयो, सफ़ा सस्तो आहे, सफ़ा आसानु आहे। अॼुकल्ह सीज़न लॻी पई आहे, मच्छी सस्ती मिले वधी, किथे बि फ्राई थियल फ़िश पॉइंट ते तव्हां वञी मच्छी खाई अचो फैमिलीअ समेत, बहितरीनु, सफ़ा ज़बरदस्त, ठीकु आहे। हाणे मूंखे मथे में सूरु न विझो, हाणे मूंखे यादि बि कोन्हे कहिड़ी मच्छी आहे, कोन्हे छा ठाहिणो, बुख बि ॾाढी लॻे, मां बि वञा मच्छी खाइणु, तव्हां बि खाई अचो, ठीकु आहे। बाय बाय।